पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे भलीकार। दोस्तो दरअसल हाणे जेको आहे अचण वारे एपिसोडनि में ज़बरदस्त सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। छा इन्हनि में मूसा जी बि एंट्री आहे या इहे ई अदाकार अॻिते हलंदा रहंदा, सॼी कहाणी क्लियर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तो मूसा जी एंट्री फ़िलहालु त मुमकिन न आहे, अॻिते हली थी सघे थो मूसा जी बि एंट्री थी वञे। मूसा जा चांस वधी विया आहिनि हाणे, मतिलबु 3 या 4 स्पेल में मूसा जी एंट्री थी सघे थी। जीअं तकरार में बाद में तव्हां ॾिठो दशरथ कुरैशी जी एंट्री थी वई हुई, अहिड़े नमूने सां बाक़ी ड्रामो जीअं हली रहियो आहे ईअं फ़िलहालु हलंदो रहंदो। कुझु किस्ते नहीं हाणे चाकर ख़ान ॿिन्ही धुरनि खे आम्हूं साम्हूं विहारे ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं पोइ हक़ ऐं सच कूड़ उतां कढण जी कोशिशि कंदो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां सॼो वीडियो ॾिठो आहे तव्हां जूं वॾियूं महिरबानी करे शाहिद खुशो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे ऐं सुठा प्यारा कॉमेंट बि कंदा।